मेहड़ विलेज खोड़ा यूसी खान जे ॻोठ जे NTS पास शागिर्दनि इमदाद ब्रूही मेहरान प्रेस क्लब महर जे साफ़ियुनि खे ॿुधायो त तालीम खाते जे ऑफिसरनि जी मिलीभगत सां असल हक़दार जो हक़ पैसनि एवज़ विकिरो कयो वियो आहे। आउं यूसी खान जे ॻोठ जो शागिर्द आहियां ऐं मुंहिंजो हक़ दादू तालीम खाते जा करप्ट ऑफिसर खाई विया आहिनि ऐं मिलीभगत करे रिश्वत एवज़ हिकु फेक कूड़ो डोमिसाइल यूसी खान जे ॻोठ जो ठहिराए तालीम खाते में कमु कंदड़ ऑफिसरनि ॻोठ सोजरो ॻोरड़ो यूसी बलीदाई जे राबेल धीअ सिराजुद्दीन ॻुरड़े खे नवाज़ी मूं ग़रीब जे हक़ ते धाड़ो हयो वियो आहे, जिन जे ख़िलाफ़ आउं हाई कोर्ट लाड़काणो DC दादू ऐं डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद वटि बि वियसि, जिन जे हुकुम ते उन फेक डोमिसाइल वारी छोकिरी खे टर्मिनेट बि कयो वियो, पर पोइ बि उन्हनि जे हुकुमनि ते बावजूद 11 सालनि खां अमल नाहे थी सघियो। दादू ज़िले जो तालीम खातो कोर्ट ऐं डायरेक्टर एजुकेशन हैदराबाद ऐं DC दादू जे हुकुमनि खे थो ॾेई छॾियो आहे ऐं पंहिंजी अदालत हयूं वेठा आहिनि। 10 सालनि खां फेक ऐं टर्मिनेट थियल मास्तराणी खे पघारूं ॾेई रहिया आहिनि, छो त उन पघार में हर कंहिं जी वंड रखियल आहे ऐं आउं हक़दार रुली रहियो आहियां। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।